ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तमा सबनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करियां थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे पहिरें स्कंद जे 5 अध्याय में ॾिठो त नारद जी भगवान वेद व्यास जी के समझाइन था त अवां को अहिड़ो पुराण ठाहियो जंहिंमें परमेश्वर जी लीला ऐं उन्हनि जे नालनि ऐं अवतारनि जो बयानु थियल हुजे। ऐं अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे पहिरें स्कंद जे 5 अध्याय जो पार्ट 2 शुरू करे रहिया आहियूं। नारद मुनि चवनि था त ए व्यास जी, जेकॾहिं तव्हांखे मुंहिंजो चवणु सचो नथो लॻे त आउं तोखे पंहिंजे अॻूणे जनम जो अहिवाल थो ॿुधायां, सो ॿुध। आउं अॻूणे जनम में हिकिड़े बाने जो पुटु हुअसि ऐं मुंहिंजी माता हिकिड़े ब्राह्मण वटि कमु कंदी हुई। उहो ब्राह्मण साधन ऐं संतनि जी शेवा कंदो हो। हिकु दफ़ो बरसाति जे ॾींहंनि में ब्राह्मण वटि के साधु अची टिकिया ऐं ब्राह्मण साधुअनि जे रसोई वास्ते मुंहिंजी माता खे मुक़ररु कयो। ऐं मां बि उन वक़्तु बालक हुअसि त पंहिंजी माउ सां गॾु उते हुअसि ऐं 8 ई पेर वेठो उन्हनि साधुअनि जो दर्शन कंदो हुअसि। ऐं जंहिं वक़्तु उहे साधु पाण में भॻवान जे अवतारनि जी वार्ता कंदा हुआ, उन वक़्तु मां बि उन्हनि वटि वेठो रहंदो हुअसि ऐं मूं बालक अज्ञानीअ खे कथा जूं इहे ॻाल्हियूं ॾाढियूं प्यारियूं लॻंदियूं हुयूं। उन करे आउं ॾाढे प्रेम सां उहे ॿुधंदो हुअसि ऐं साधु भोॼन करे पंहिंजो झूठ मुंहुं खे खाराईंदा हुआ त मां ॾाढे प्रेम सां खाईंदो हुअसि। जॾहिं बरसाति जो मौसम ख़तमु थियो ऐं उहे साधु पंहिंजे घर वञण लाइ तयारु थिया त मूं ॾाढो रुनो ऐं खेनि मन में ख़्यालु आयो त अगरि अम्मा मूंखे इजाज़त ॾिए त मां बि इन्हनि साधुअनि सां गॾु हलियो वञा। पोइ उन्हनि साधुअनि मुंहिंजो इहो हाल ॾिसी मूं ते दया करे मूंखे हिकु मंत्र ॾिनो ऐं हलिया विया। ऐं पोइ आउं उन मंत्र जो जाप करे भॻवान जे चरणनि जो ध्यानु करणु लॻसि। जॾहिं उन्हनि साधुअनि जे जूठे खाइण ऐं उन्हनि जे ॾिनल मंत्र जो जाप करण सां मूंखे ज्ञान थियो त मूंखे मन में वीचार थियो त वन में वञी परमेश्वर जो भॼन करियां। पर मुंहिंजी माउ जा मूं सां ॾाढी मुहबत रखंदी हुई, तंहिंखे अकेलो छॾे केॾांहुं नथे वञी सघियसि। आख़िर परमेश्वर मुंहिंजे अंदर जो हाल सम्झी अहिड़ो संजोग कयो जो मुंहिंजी माता नांग जे ॾंगण करे मरी वेही। तॾहिं मूंखे बेहद ख़ुशी थी त परमेश्वर मूंखे संसारी माया मोह खां छॾायो आहे। उन वक़्तु मां फ़क़ति 5 वरनि जो हुअसि ऐं उतर तरफ़ वॾियूं वॾियूं नदियूं, नाला ऐं जबल लंघींदो हिकिड़े वन में हलियो वियसि। उते घणा ई ख़ौफ़नाक शींहं, रिछ, हाथी ऐं ॿिया बि घणा ई जंगली जानवर ॾिसण में आया। पर भॻवान जी कृपा सां आउं न ॾिनसि। मुंहिंजो ध्यानु परमेश्वर जे चरणनि में लॻल रहियो। उन करे
मूंखे उञ बुख नथे लॻी। मां तमामु परे हिकिड़े वन में वञी पहुतसि जिते आदमियुनि जी अच वञ कान हुई। उते हिकिड़ो पिपड़ जो वणु नदीअ जे किनारे ते ॾिठमि। मूं उन दरख़्त जे हेठां वेही परमेश्वर जे स्वरूप जो ध्यानु कयो ऐं भॻवान जी जोत रूप मूंखे ध्यान में हिन तरह ॾिसण में आई। हिकिड़ो आदमी तमामु सुहिणो, जंहिंजी पेशानी सूरज खां बि वधीक प्रकाशिक, चितरभुजी रूप, शंख चकर गदा पद्म समेत, पीतांबर ऐं बैजंती माला धारण कयल, क्रीट मुकुट पहिरियल ऐं कननि में कुंडल पयल श्याम स्वरूप, कंवल नेण, डिघियूं ॿाहूं, गुंडीदार वार, थोरो थोरो मुश्कंदड़ ऐं बिजली वांगुरु चमकंदड़ मूंखे ॾिसण में आयो। मां उहो रूप ॾिसंदे ई ॾाढो ख़ुशि थिए बायो त उहो रूप ॾिसंदो ई रहां, पर अचानक उहो रूप मुंहिंजे ध्यान मां गुम थी वियो। मां ॾाढे वीचार करे अची रोवण लॻसि त आकाशवाणी थी, तूं चिंता छॾे मुंहिंजे भॼन में लॻो रह। तुंहिंजे मन में वधीक प्रीत पैदा करण वास्ते मां हिन दफ़ा तोखे दर्शन ॾिनो आहे। वरी ॿिए जनम में मुंहिंजो दर्शन मिलंदई ऐं तूं मुंहिंजे ख़ासि भक्तनि में लेखबईं ऐं मुंहिंजी कृपा सां तोखे हिन जनम जो हाल यादि रहंदो। पोइ नारद जी चवनि था त उन ॾींहं खां मां भॻवान जी लीलाउनि ऐं नाले जो सुमिरण करणु लॻसि। जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे पहिरें स्कंद जो 5 अध्याय संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिलु थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कयो त उन्हनि जो बि भलो थिए। जय सिया राम। राधे राधे।